अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध जा नौजवान मौजूद हैं, इन सां हलवाल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यार भाई छा हाल आहे? खुशी तो सही खैर खैर अल्हम्दुलिल्लाह। अवा मुतवा भाई छा हाल आहे? खुश आहियो? खैर तबियत सही आहे? छा आहे रुगो पबजी था हलायो, नओं साल आहे, बिना को पाण में तब्दीली आणियो, पबजी था खेॾो। हिकु त पबजी खेॾण वारनि कुझु बि न कयो, ॿियो वरी असांजे सिंध में माशाअल्लाह वॾेरा सरदार जागीरदार भाई को पैगाम सिंध जे माण्हुनि खे नओं साल पियो अचे। असांजो पैगाम आहे वॾेरनि ऐं भोतारनि खे। नए साल जो पैगाम इहो आहे त जेके वॾेरा भोतार आहिनि ग़रीबनि जा हक़ खायो वेठा आहिनि ऐं जेके धाड़ेल बालेल पाले वरी उन्हनि सां दुश्मनियूं कराए ग़रीबनि जा बच्चा था माराइनि ऐं जंहिं ग़रीब जो हक़ थोरो घणो मिले थो उहो बि खाई था वञनि। त बराए महिरबानी असां गुज़ारिश था कयूं त ईअं न कयो, दुश्मनियूं फसाद जेके आहिनि त ख़तमु कया वञनि ऐं जेके बि वॾेरा पीर भोतार जेके बि आहिनि त उन्हनि खे मां इहो चवणु थो चाहियां त ग़रीबनि जा हक़ न खायो। ग़रीबनि जा हक़ हिते तव्हां खाईंदव, अॻिते वॾो हिसाब किताब थींदव। हे नओं साल आयो आहे त मां थो चवां त असांजी सिंध धरती ते जेके बि मुश्किलातूं आहिनि सभु ख़तमु थी वञनि। वॾेरनि ऐं पीरनि खे बसि इहो चवणु थो चाहियां त ग़रीबनि जा हक़ न खायो ऐं जेके बि ग़रीबनि जा बच्चा था मरायो इहो न मरायो। माना तव्हांजो मक़सदु आहे त फ़ैसिला कनि, मां धुरिन खे ठाहिनि। हा, फ़ैसिला कनि ऐं धुरनि खे ठाहिनि। सिंध धरती ख़ुशि हुजे, सिंध धरती जा जेके माण्हू हुजनि ख़ुशि हुजनि, पाण में मिलिया पिया हुजनि। ऐं हींअर त सिंध धरती में रुॻी मुसीबतूं आहिनि, पाण में पाण विढ़िया पिया आहिनि। छाजे लाइ विढ़िया पिया आहिनि? इहे वॾेरनि जे करे विढ़िया पिया आहिनि। वॾेरनि खे कुझु थोरो नथो मिले न त पोइ ग़रीबनि जा बच्चा माराए बसि उतां खाइनि पीअनि था। उन्हनि जो गुज़र सफ़र इहो आहे। धाड़ियल जेके आहिनि ॾींहं ॾिठे जो माण्हुनि खे फुरनि था गाॾियूं बीहारे करे, पोइ उहे धाड़ियल कंहिंजे आशीर्वाद ते हलनि कंदा? इहो वॾेरनि जे आशीर्वाद ते हलनि था न, इन्हनि जो आसिरो आहे न, इन्हनि जो हथु आहे, तॾहिं त इहे हलनि था न धाड़ियल। न त धाड़ियलनि में कहिड़ो दम आहे जो ग़रीबनि जा बच्चा मारनि, नथा मारे सघनि। नए साल ते तव्हांजो माना सिर्फ़ु वॾेरनि जे लाइ पैगाम? वॾेरनि जे लाइ पैगाम आहे, इहो ई आहे त ग़रीबनि जा हक़ न खायो ऐं ग़रीबनि जा बचड़ा न मारायो। वाह वाह माशाअल्लाह, ज़बरदस्त हिननि पैगाम ॾिनो आहे, ख़ासि तौर ते वॾेरनि जे लाइ। वॾेरा जागीरदार सरदार उन्हनि खे पैगाम ॾिनो वियो आहे त भाई नओं साल हर साल त ईंदा रहंदा आहिनि, पर ख़ुदा तव्हां पंहिंजनि माण्हुनि जे लाइ सोचो, उन्हनि खे ठाहियो, पाण सां उन्हनि खे जेको न सजेशन ॾियो, या उन्हनि खे अॻिते वधाइण, या उन्हनि खे तालीम जे अख़राजात कंहिंजा ॾींदा कयो, भरींदा कयो, ताकी उहे नौजवान तव्हांजे ॻोठनि शहरनि मां निकिरी करे कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचनि। तव्हां इहो किरदारु अदा कयो, ख़ुदा जा बंदो, तव्हांखे अलाह ताला नवाज़ियो आहे त तव्हां कारोबार कयो, बिज़नेस कयो, मुख़्तलिफ़ जॻहनि ते ॿाहिरि मुल्क पंहिंजे मुल्क होटलनि में इन्हनि में इन्वेस्ट कयो, त इहो बहितरु न आहे त बजाए जो तव्हां माण्हुनि खे विड़ायो ऐं माण्हुनि जा फ़ैसिला न कयो, माण्हुनि खे ठाहियो न, त पोइ तव्हां छा जा वॾेरा सरदार था थियो? त ख़ुदा जेके बि असांजा जेके मौजूदु आहिनि सिंध में, जेके सुठा वॾेरा बि आहिनि, जेके लुचा लोफर बि आहिनि, जेके कंदा आहिनि, बहरहाल सभिनी खे इहा ई आहे नए साल ते त भाई ख़ुदा पाण में तब्दीली आणियो, अॻिते वधो, पंहिंजे क़ौम पंहिंजे ज़ात जे माण्हुनि खे, क़ौम जे माण्हुनि खे अॻिते वधायो। ज़ात परस्ती में न हलो, ठीकु आहे न? ज़ात परस्ती में हलंदा हो त तव्हां तक़सीम थी वेंदा हो, हर चीज़ूं तव्हां खां खसिजी वेंदियूं, शहर वसीला खसिजी विया, कारोबार खसिजी विया, त तव्हां कॾहिं जाॻंदा हो? असांजा दोदा शींह पुट अफ़ज़ल जहिड़ा लुंड साहब, उनखे शहीद करायो, नसरुल्ला गदाणी खे इन्हनि वॾेरनि ई शहीद करायो, बिलावल काका खे खसीद पठाणनि शहीद कयो, उते वॾेरा कोन थिया, पंहिंजे सिंधियुनि लाइ उथनि हा त ख़बर पवे हा न। त इहो पैगाम थो ॾियां, जिथे बि सिंधियुनि सां को गैर मसइलो करे, पंजाबी मसइलो करे त उते उथी बीहनि, त माण्हुनि खे ख़बर पवे त बदी आहे सिंध में। सही, बिल्कुलु बिल्कुलु, ज़्यादती जे ख़िलाफ़ जेको न सभिनी खे उथी बीहणु घुरिजे। ऐं ज़बरदस्त हिननि पैगाम ॾिनो। ॿ सिंध जा नौजवान जेके मौजूदु आहिनि, पाण किथां जा इहो त ॿुधायो? वाह वाह दादू जो आहे। अदा तव्हां? कंबर शादात कोट जो। वाह वाह माशाअल्लाह। दादू जा केरु? मां लुंड साहब आहियां। माशाअल्लाह, लुंड लुंड भाई अॼु त वाह वाह कमाल करे छॾियो, अहिड़ो पैगाम ॾिनो अथसि। सो वरी वरी तव्हांजूं महिरबानी, तव्हां मौक़िफ़ ॾिनो, ऐं दुआ आहे त सिंध जा नौजवान लिखियल पढ़ियल पंहिंजी सोच में तब्दीली आणींदा, पंहिंजे रवैये में, पंहिंजे उथण वेहण में, ॻाल्हाइण ॿोलाइण में, हर चीज़ में तब्दीली आणी आहे। कारोबार करणा आहिनि, अॻिते वधणा आहिनि, अॻिते जूं सोचूं रखणियूं आहिनि। वरी वरी महिरबानियूं।